अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। सुर कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया हैदराबाद में डिवीज़नल रिपोर्ट फयाज़ बलोच जी। हैदराबाद के सिरे थाणे जी हद गाजा मोरी पवर आबाद नूरई शरीफ सिरे ऐं खदड़ में मंशात वेकरो कंदड़ बदनाम मंशात फ़रोश शाहरुख नोमी ऐं अरसलान मेमन के मंशात फ़रोख्त करण खां हद जी पुलिस रोके न सघी। ॼाणायल हदनि में सरेआम अछे रंग जी बहिराण कार ऐं हर क़िस्म जी मंशात सप्लाई करे रहिया आहिनि। ताहाल गिरफ़्तारी अमल में न आई आहे। ज़रियनि मूजिब सिरे थाणे जी हदनि में महा मंशात फ़रोश सरेआम बहिराण कार में मैनपुरी ज़ेड की सफ़ीना इंडियन गुटका ॿियो मंशात वेकरो करे रहिया आहिनि। अहिड़ी ख़बर सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल। इलाइक़े जे व्हाट्सएप ग्रुपनि ते पोस्टूं हलण बावजूद SSP समेत कंहिं बि नोटिस नाहे वरितो। अहिड़े अमल ते रहवासियुनि पारां DSP होसड़ी SSP ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो कयो वियो आहे त फ़ौरी तौर ते मंशात फ़रोश शाहरुख नोमी ऐं अरसलान खे गिरफ़्तार करे संदसि मथां क़ानूनी कार्रवाई कई वञे।